साईं कोलाज साहब, मलिक साहब, स्टेज ते वेठल असांजा दोस्त मंजूर साहब, सुमर साहब, प्यारो असांजो महमूद, खोड़ मुंहिंजा दोस्त हेठि वेठा आहिनि, भेनरो ऐं भाइरो। पहिरीं त मां इस्काला खे मुबारकबाद थो ॾियां त जेको मंझंदि खां तव्हां उन्हनि जो स्केड्यूल ॾिसी रहिया आहियो, उन में हो मुनफ़रिद क़िस्म जा सेशन्स कराए रहिया आहिनि। नौजवाननि खे ऐं जेके कमिटेड माण्हू आहिनि सोसाइटी सां, उन्हनि खे जेके नवां पर लिकल रोल मॉडल्स आहिनि, उन्हनि खे खणी हे पब्लिक में हिकिड़ी मंचता ॾियारीनि था, जेको पंहिंजी जॻह ते तमामु वॾो कमु आहे। मुंहिंजो ताज़ो 2-3 दफ़ा कैनेडा बि वञणु थियो आहे, त उते बि मां हिननि खे जेको क्रेडिट ॾींदो आहियां, मां चवंदो आहियां त बेस्ट कंपनी इन कैनेडा। माना ही जेके दोस्त असांजा आहिनि, लाशारी साहब आहे, ॿिया दोस्त वेठा आहिनि, असांजो प्यारो नासिर जमाल, इहे हिकिड़ा उते बि जंहिं महिल गॾु हूंदा आहिनि त कंहिं न कंहिं तामीरी ऐं कंहिं न कंहिं कम्यूनिटी जे भलाईअ जे लाइ कमु कंदा रहंदा आहिनि। अदी शायदा त मुंहिंजे भाउ ऐं दोस्त रऊफ़ जी मिसिस आहे, रऊफ़ सां गॾु बि पढ़िया आहियूं, त हे सम्झो त असांजे घर जा भाती बि आहिनि। दोस्तो, हाणे जंहिं बि वाटे ते या हिकिड़ो अंग्रेज़ीअ जो लफ़्ज़ आहे क्विगमायर, हिकिड़े धुबण वारे कैफ़ियत में असांजी क़ौम बीठी आहे, जिते असांजा सियासी इंस्टीट्यूशन्स, अदबी तंज़ीमूं, फलाही तंज़ीमूं, अहिड़ो को स्पार्क, अहिड़ो को रोल मॉडल ऐं अहिड़ी का एग्ज़ाम्पल क़ौम जे आॾो क्रिएट नथा करे सघनि जो असांजी क़ौम यूनिफाइड थी उनखे फॉलो करे। त अहिड़ी सूरत हाल में असांजा के नवां फ़र्द, नयूं कम्यूनिटीज़, नवां माण्हू, उहे उन्हनि अचे गैप फिल कयो आहे ऐं उन्हनि तमामु सुठा, नंढा ई सही, पर उन्हनि अहिड़ा एग्ज़ाम्पल सेट कया आहिनि। मां पंहिंजे दोस्त सुमार खोसे जो मिसाल ॾींदुसि, मंज़ूर सुमरे साहब जो मिसाल ॾींदुसि। देर आर स्कोर्स ऑफ वेरी स्मॉल but very attractive and very quotable examples in sin. Those examples can generate the optimism and enthusiasm in today's very, you see, pessimistic atmosphere. ऐं थियो बि तारीख़ में ईअं आहे त जॾहिं वॾियूं के हासिलात न थींदियूं आहिनि, त उते नंढा नंढा मिसाल कोट थी गॾु करे क़ौम में अहिड़ो जज़्बो पैदा कंदा आहिनि जो उहे वरी हिकिड़े वॾी अचीवमेंट खे जनमु ॾींदा आहिनि। केतिरा असांजूं न्याणियूं आहिनि। हाणे तव्हां वञो कंहिं दौर में जेको सिंधियुनि ते हिकिड़ो हूंदो हो ठपो त भई हे जेके आहिनि से घरऊं नथा निकिरनि, मां सम्झां थो हिन महिल असांजे सिंध जा नौजवान जेकॾहिं आबादीअ जे तनासुब सां ॾिसंदव त वधि में वधि हाणे ॿाहिरि वञनि था ऐं पंहिंजे मेरिट ते था वञनि, ऐं हुननि इन नैरेटिव्स खे ग़लति साबित करे ॾेखारियो आहे त सिंधी रुॻो सिफ़ारिशी आहिनि, सिंधी रुॻो वॾेरनि जा जे चिठियुनि ते था हलनि। असांजे नौजवाननि जेके स्टार्टअप्स ॿाहिरि ठाहिया आहिनि, जेके नंढा नंढा सिंडिकेट्स ठाहिया आहिनि, जेके नवां फोरम्स ठाहिया आहिनि, तव्हांखे हैरत में विझण जे लाइ काफ़ी आहिनि। हिते असांजे नियाणियुनि जेके बिज़नेस, जेके बिज़टेक में एडवांसमेंट कई आहे, जेका ज़िंदगीअ जे नवनि शोबनि में अॻु भराई कई आहे, उहा तव्हांजे लाइ हिकिड़ो मिसाल आहे। ऐं इस्काला जो बुनियादी कमु ई इहो आहे। मां तव्हां हिन तंज़ीम खे तव्हां ॾिसंदो, इहे डिफरेंट इन जे करे आहे जो हिननि जो कमु रवायती कोन्हे। को अदीब तव्हांखे नज़र अचे थो जेके हर महफ़िल में अॻियां कुर्सियुनि ते वेठा हूंदा आहिनि या मथे चढ़िया वेठा हूंदा आहिनि, हिकिड़ो बि अदीब तव्हांखे नज़र न ईंदो। ऐं मां बि हिन जे संगत जे कोटा में आहियां। अलाए न उहो जेको आहे न, उहो हर घर जो जेको आहे सो पसंदीदा, हा, ई औलाद खाते में आहे।
सो मां तव्हांखे थो ॾिसां त हे हिकिड़ो कमु डिफरेंट था कनि. तव्हां हिननि खे ॾिसंदो त जिन इदारनि खे फंडिंग था कनि, जिन इदारनि खे मथे खणी था अचनि, उहे बि हिकिड़ा नॉवल ऐं नए क़िस्म जा इदारा आहिनि. हाणे जेका मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदुसि, सिंध में तब्दीली छो नथी अचे, वॾी तब्दीली, त जीअं तव्हांजी सिंध हिकिड़ो गेरप करे ॿाहिरि निकिरी अचे, उनजो वॾो सबबु हीअ आहे त असां नए दौर खे नथा सम्झूं. नओं दौरु इहो आहे जंहिंमें हाणे नौजवान असां वॾनि जा उस्ताद थींदा. असां हुननि जी लीडरशिप खे रज़ाकाराना तौर ते क़बूलु कंदासीं. छो जो जेका मॉडर्न दौर जी गैजेटरी आहे, मॉडर्न दौर जा जेके कॉन्सेप्ट्स आहिनि, उहे असां खां वधीक सही सम्झनि था, वधीक तकिड़ो सम्झनि था ऐं वधीक नतीजा खेसनि. तव्हां ॾिसो, मुंहिंजे दोस्त जो हिकिड़ो पुटु आहे हिते कोटड़ीअ में रहे थो. उहो हितां महीने में 30-35 लख रुपया कमाईंदो आहे. सप्लाई ऐं चेन में हुनजी हिकिड़ी डिग्री आहे. हीउ हितां वेही अमेरिका मां कहिड़ो माल किथे मोकिलिणो आहे उनखे नेटवर्किंग करे थो, उन मां कमाए थो. सेवण जो छोकिरो आहे असांजो मुर्तज़ा सोलंगी, तव्हांजे साम्हूं मिसाल आहिनि. उहो हाणे इन शोबे में एतिरो अॻिते वधियो आहे जो हुनजा हाणे मिलियन्स रुपयनि जा जेके आहिनि से आमदनी आहे. त हीउ जेको सिंधी क़ौम खे जेकॾहिं अॻिते वधिणो आहे त पंहिंजी टेक्नोलॉजी में, बिज़नेस में, इंडस्ट्री में, तालीम खे बि हाणे रज़ाकाराना तव्हां न सम्झो, तालीम बि हिकिड़ो बाक़ाइदे शोबो थी वियो आहे. तव्हांजे साम्हूं आहे, कराचीअ में उर्दू स्पीकिंग 15 प्राइवेट यूनिवर्सिटियूं ठाहे विया आहिनि. असांजी हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे हैदराबाद में प्राइवेट सेक्टर में, ऐं उहा इसरा आहे, ऐं उन्हनि हिक ॿिए जी ॾाढी पटे पूरी कई आहे. हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे. का नवां इदारा नथा ठहनि, को नओं स्पेस क्रिएट नथो करे. इहो जेको हिननि एनवायरनमेंट क्रिएट कयो आहे, जेको हिते मुख़्तलिफ़ माण्हुनि खे वठी था अचनि, उन्हनि जो बुनियादी मक़सदु इहो आहे त उहो जीअं मशहूरु हुयो न पंहिंजे टैगोर जो, त सिज लहंदे पुछो त को मूंखां पोइ हिन दुनिया जो छा थींदो. हिकिड़े ॾींहुं चयो त मां इन में रोशनी करण जी कोशिशि कंदुसि. सो इहे नंढा नंढा मिसाल आहिनि. ऐं मां तव्हांखे इहा ऑनेस्टली स्पीकिंग, मां उस्ताद बि रहियो आहियां, एडमिनिस्ट्रेटर बि रहियो आहियां. मां तव्हांखे बिल्कुलु हिकिड़ी सची ॻाल्हि थो ॿुधायां त सिंधी माइंड वधीक फर्टाइल आहे, वधीक क्रिएटिव आहे, बशर्ते को उनखे मौक़ो मिले. असां पंजाबियुनि सां, पठाणनि सां, मां कंट्री हेड रहियो आहियां हिकिड़े इदारे जो. मुंहिंजे अंडर में 56 रीजनल ऑफिसूं हुयूं. मूंखे जेकॾहिं मां चई सघां थो त लिंग्विस्टिक जाग्राफी ते मां पाकिस्तान जे चंद माण्हुनि मां आहियां जेके लिंग्विस्टिक जाग्राफी खे सम्झनि था, त जेको अवानकारी ॻाल्हाए थो उनजो मिज़ाज छा आहे, जेको छाछी ॻाल्हाए थो उहो कीअं आहे, जेको शीना ॻाल्हाए थो, गिलगिती ॻाल्हाए थो, उन खां वठी ग्वादर खां वठी गिलगित ताईं मां एक्सटेंसिव ट्रेवल कयो आहे. माण्हुनि जी नफ़्सियात खे ॾिठो आहे, माण्हुनि जे इंटरेक्शन्स खे महसूसु कयो आहे. ऑनेस्टली स्पीकिंग, सिंधी माण्हूअ खे जेकॾहिं तव्हां इनकरेज कयो, तव्हां उन्हनि खे सपोर्ट कयो ऐं तव्हां उन्हनि खे मौक़ा फ़राहम कयो, त उहो पाकिस्तान में छा हिन ख़िते में लीडरशिप वारो किरदारु अदा करे सघे थो. ऐं इहो अॼु खां न आहे. तव्हां ॾिसो, ॿी जेका अहम ॻाल्हि थो कयां, उहा आहे ओनरशिप. हितां ॿी कम्यूनिटी जो माण्हू ॿाहिरि वञे थो, उहो उन रंग में रंगजी थो वञे. पर हिन महिल साना आहे, मां दावा सां थो चवां त शायदि दुनिया में इन जहिड़ी का डायस्पोरा ऑर्गेनाइज़ेशन हुजे. इहे माण्हू कमिटेड आहिनि, इहे उते वञनि था त ईअं न त रुगो पंहिंजी ऐं पंहिंजे फैमिलीअ ताईं ज़िंदगी महदूद था कनि, उहे सॼी कम्यूनिटी खे गॾु था कनि. हीअ स्काला आहे. हिननि जो घणो बेस कैनेडा में आहे. कैनेडा में बि ऑनेस्टली स्पीकिंग मां हिननि सां ट्रेवल कयो आहे, ॾींहंनि जा ॾींहं गॾु रहियो आहियां. का न का हिकिड़ी अहिड़ी तामीरी ॻाल्हि हूंदी आहे जंहिंसां कम्यूनिटी जो फ़ाइदो थिए. त सिंधी माण्हुनि जी ॿी ख़ूबी जेके हिते रहनि था या ॿाहिरि रहनि था, उहा इहा आहे त उहो सिर्फ़ु पाण पंहिंजो कैरियर ऐं पंहिंजी फैमिली ताईं महदूद न आहिनि, उहे पंहिंजे कम्यूनिटी जे लाइ बि कमु कनि था. उन जे लाइ बि जेको आहे सो मिसाल पैदा था कनि. ऐं मां ॾिसां थो हिन दोस्तनि खे गुज़िरियल 15-20 ॾींहंनि खां, साईं हे नंढा नंढा फंक्शन्स आहिनि, पर इन्हनि जे पोयां जेका महिनत करणी थी पए, जेको साईं मज़मून नवीसी जो मुक़ाबिलो करायो, उन जे लाइ जेका मथाकुट करणी पई,
उहो सभु जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त इहो सॼो पोरियो प्यार खां मुहबत खां पंहिंजे वतन सां कमिटमेंट खां सवाइ मुमकिन कोन्हे। ऐं जेकॾहिं तव्हां हिननि जो कमु जारी रहियो ऐं असां दोस्तनि उनखे मुकमिल सपोर्ट कयो त तव्हां ॾिसंदो त इहा अॼु हिकिड़ो नंढो प्लेटफॉर्म आहे, सुभाणे इहो हिकिड़े इंस्टीट्यूशन में कन्वर्ट थींदो ऐं असांजे नौजवाननि खे न सिर्फ़ु हिते मौक़ो मिलंदो पर दुनिया खां ॿाहिरि बि मौक़ो मिलंदो। वेंदे वेंदे मां हिकिड़ी जेका नई डेवलपमेंट थी आहे असांजे सिंधियुनि जे हवाले सां, महिरबानी करे इनखे अञा थोरो वधायो, फर्दर कयो। पूरी दुनिया जा सिंधी वॾे अरसे खां पोइ सिंधियत जे झंडे हेठि गॾु थी रहिया आहिनि पूरी दुनिया में, चाहे उहे साउथ कोरिया में हुजनि, चाहे उहे कैरिबियंस में हुजनि, चाहे उहे दुनिया जे कंहिं बि कुंड में हुजनि। इहा हिकिड़ी अहिड़ी उमेद अफ़ज़ा ॻाल्हि आहे जो दिलि ख़ुशि थी वञे। मां चवंदो आहियां पंहिंजे जेके गैर सिंधी दोस्तनि खे, मूंखे असांजो अकबर साहिबु वेठो आहे फ़लसफ़े जो शागिर्दु आहे, मूं चयो मूंखे 1752 में असांजो शाइर गुज़ारियो आहे शाह लतीफ़, 1690 में ॼाओ हुअसि, जवान हो जॾहिं त हुनजी उमिरि ई 1730 धारा। 1730 में नादर शाह सिंध ते हमिलो कयो। उन दौर में ॿाहिराड़ीअ जो हिकिड़ो शाइर जंहिंजे लाइ चवनि था उमी हो ऐं जेको हिकिड़ी कराड़ जे ढंढ ते कुंड में वेठो हो, उहो थो चए साईं सदाई करी मथे सिंध सुकार। इन खां वॾी ॻाल्हि दोस्त तूं दिलदार आलम सबाबाद कर। इहो कॉन्सेप्ट अदा को हेगिल ॾिनो, को कांट ॾिनो, को डेकार्ट ॾिनो, को लिबनिस ॾिनो, स्पेनोज़ा ॾिनो, शेक्सपियर ॾिनो, कंहिं ॾिनो। शेक्सपियर बि वधि में वधि चयो त मुंहिंजी इंग्लैंड ख़ुशहाल हुजे। कंहिं बि माण्हूअ ईअं न चयो त इहो सिंधियुनि जो विज़न आहे त उन्हनि जो शाइर अॼु खां 300 साल चए थो त अलाह साईं मुंहिंजे मुल्क जी त पारत थी, पर उन सां गॾोगॾु पूरी दुनिया जी बि पारत थी। ऐं मां इन्हनि ॿाहिरिनि फोरम्स ते चवंदो आहियां त इहो नारो अक़वाम मुतहिदा जे ऑफिस जे ॿाहिरां अचणु खपे। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त तूं दिलदार आलम सबाबाद करी। इहा आलमगीरियत हाणे सिंधियुनि में वधी रही आहे। ऐं मां तव्हांखे दिलि ख़ुशी, तव्हां वञी इंटरनेट ते चेक कयो, जेको हिन महिल सॉफ्टवेयर असांजे पाड़ेसरी मुल्क जा सिंधी था ठाहिनि ओहिड़ो असां बि नथा ठाहियूं हिते। उन्हनि जा गाना ॾिसो, उन्हनि जा टिकटॉक ॾिसो, उन्हनि जा ड्रामा ॾिसो, उन्हनि जूं फिल्मूं ॾिसो। टोरंटो में हाणे ज़बरदस्त उन्हनि जे फिल्म बिज़नेस कयो आहे, अमेरिका में हुननि जे फिल्म बिज़नेस कयो आहे। इहा उहा शाह भिटाईअ जी दुआ पंहिंजो अमली रूप में जनम वठी रही आहे। असांजो फ़र्ज़ु आहे त जंहिं बि दुनिया जे कुंड में सिंधी वेठो आहे, इहो इन में पंहिंजो किरदारु अदा करे, पंहिंजो भाङो ॻंढे त जीअं हाणे असां सिंधी रुॻो सिंध ताईं न पूरी आलमगीर बिरादरी जो हिसो थी वञूं। वॾी महिरबानी।